वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में अॼु टिपिकल कैरेक्टर असां वटि मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे पको पाथारीदार। पर पाण खे पाथारीदार सॾाईंदे हू को बि आर महसूसु नथो करे। चए थो पाथारीदार आहियां पर मूंखे पाथारीदार चओ न, मतिलबु मुंहं ते मूंखे पाथारीदार न चओ। त पक्का साहब तव्हां इहो ॿुधायो त इन कारोबार मां यानी पाथारीदारी मां मिल्कियत केतिरी ठाही आहे तव्हां? अल्लाह जी महिरबानी आहे, टोटल कचे ज़मीनूं पंहिंजूं आहिनि। अच्छा, अल्लाह सही महिरबानी मतिलबु कचे वारी साइड जूं? टोटल आर पार कचे, दरिया जे हुन पार, दरिया जे हुन पार अच्छा पंहिंजूं ज़मीनूं आहिनि। ऐं 5 ॿिए टेड़ा आहिनि जंहिंमें 10 टोलियूं धाड़ेलनि जूं मुंहिंजे हवाले आहिनि। उहे तव्हां पालियो था? उनजी मां जेको आहे सो पाथारीदारी जी थींदी आहे हिकिड़े क़िस्म जी। जीअं तव्हां लफ़्ज़ ॾिनो आहे, हालांकि बेकार लफ़्ज़ आहे इहो, जीअं त उनजी मां सरपरस्ती कंदो आहियां। पुलिस को छॾाइणु थियो या मगवी जेके अॻुवाट थियनि था, ज़ाहिर को मारे न, जीअं मगवी खे मारे न, पैसनि जी डिमांड आहे उहा पूरी थी वञे। माण्हू खे इंसान जी जेकी ज़िंदगी उहा तमामु अहम आहे। इन जे लाइ मां उहो पुलिस जो किरदारु अदा कंदो आहियां जेको इंसान खे बचाइण वारो। एॾी मिल्कियत ठाहे विया? अॻुवा थिए उहो जेको आहे धाड़े लकारे कंदा पैसा, धाड़े लगे त मरणो आहे न, धाड़े लाइ पैसा टोटल मूं वठनि, उन्हनि खे त मरणो आहे। उन पोइ हिनखे ख़बर ई न, पोयां पाण पुलिस जे भउ खां भॻा था वठनि। जीअं हिकिड़ो चोरनि जी नानी हूंदी आहे त तव्हां माना धाड़ेलनि जा नाना आहियो? न, ॾाढो सम्झ मूंखे। अच्छा, माना ॾाढा उस्ताद आहियो तव्हां धाड़ेलनि जा? छो जो मां पुराणो पंहिंजे दौर में रहियो हुउमि। अरे मुछूं मूंखे सम्झ में नथियूं अचनि तव्हां जूं, इहो उबतियूं मुछियूं आहिनि। मां तव्हांजो फोटू ॾिठो आहे हिकिड़ो, ॿारनि जी चूरनि मिलंदी आहे, हुन ते फोटू छापियल हूंदो आहे, सिधो कर त छोकिरो, उबतो कर त पोड़ो। उहो फोटो तव्हांजो आहे? असांजा कम ई उबता त मुछूं उबतियूं न हूंदियूं। मुछूं वाक़ई तव्हां जूं ख़तरनाक हद ताईं वधी वियूं आहिनि। ॻाल्हि आहे, ॻाल्हि आहे। बाक़ाइदे ईअं शहपर लॻनि था जीअं हूंदा आहिनि शहपर। हा हा, इहे पर मुछूं त साईं ॿिले खे हूंदियूं न, तव्हांखे बि आहिनि मुछूं? ॾिस, इहा ॻाल्हि तूं वाक़ई मूंखे यादि ॾियारे छॾी। शाहपरनि, शाहपर जवाननि जा शाहपर हूंदा आहिनि। अच्छा, हा, जवान त न आहियो तव्हां हाणे, तव्हां हाणे पोड़ा थी चुका आहियो, पर हाणे पक्का सॾायो था पाण खे। मुंहिंजी जवानी जी प्रोग्राम जे एंड में ख़बर पवंदी, जे कैमरा बंदि थियो ख़बर पइजी वेंदी 5 मिंटनि में त मां छा आहियां। पको पाथारीदार मां, अच्छा न कया पका आहियो छा तव्हां? न, बाक़ी मां पैसनि जा पका आहियो? पैसनि जा पका ॾेती लेती न, उहो त खाराइण पीअण जा जेको उतां की मुड़ुस आहियूं असां। भले या सॼी फोर्स अचे, सॼे खे मानी खाराईंदासीं असां, सॼी ज़िले जी पुलिस अचे असां हुनखे मानी खारायूं। अच्छा, का ॻाल्हि ई कोन्हे करे, इन ॻाल्हि बि पका न, पर पके ते जेके कचे वारो हिसाबु छॾे हाणे पके ते आहियूं अॼुकल्ह। मतिलबु शहर जा माण्हू शहर में अचणु वञणु असांजो, ऐं जेको आहे सो माना कचे ताईं अचणु वञणु, धाड़ेलनि ताईं पहुच, हे हो। सियासतदाननि जा बि तव्हां सां राब्ता हूंदा? बिल्कुलु, और उन्हनि जा सदा इन हवाले सां राब्ता हूंदा आहिनि त जेके पंहिंजो माण्हू आहिनि के जेको आहे सो सियासतदाननि जे ज़रिए माण्हू छॾाईंदा आहिनि, त पोइ असां पाण राब्तो करे वठंदा आहियूं। सियासतदान त असांजो अबू आहे, वॾो आहे असांजो। अच्छा, असांजो अबू आहे, माना सम्झो। ज़ाहिरी तौर ते कहिड़ो कारोबार तव्हांजो, मतिलबु दुनिया वारनि खे ॾेखारण जे लाइ कोई कारोबार त हूंदो न? बाबा पंहिंजो ज़मीनूं आहिनि। ज़मीनदार आहियो? ज़मीनदार आहियूं। दुनिया वारनि खे ॾेखारण त मां ज़मीनूं कंदा आहियूं, हल्का माल जा वापारी, हल्का फुल्का ज़मीनदार आहियूं। इहा असांजो ज़ाहिरी तौरु माना असांजो इहो ई आहे। अंदरूनी तौर ते तव्हां वॾा पाथारीदार आहियो? अल्लाह जी महिरबानी, मौला जा करम आहिनि असांजे मथां। ऐं जेके तव्हांजो मां ॾिसां थो ठाठ बाट, हीअ जेके तव्हांखे सोनियूं चैनियूं पयूं आहिनि, मुंडी पई आहे, इहे बि सभु उन मां ठाहियो अथव? सभु अल्लाह जी महिरबानी आहे, मौला जी। वरी हे छो अची वियो यार? बसि ईअं को फ़ोन बोन आई हूंदी कंहिंजी। हलो जी, हाओ ठीकु आहे। घणा माण्हू आहिनि? 7? अच्छा बाबा, हाणे ॾिसो हिकिड़ो को मालदार जेको ऑफिसर हुजे त हुनखे खणो, बाक़ी ॿिए खे छॾियो, ग़रीब ग़ुरबे खे छॾियो। अच्छा, गॾा गाॾे वारे खे बि उहा कयो? अच्छा, पैसो अथसि छा? अच्छा ठीकु आहे, ठीकु आहे, ॾिसूं था, पोइ ॾिसूं था, को आहे चङो त पोइ हुनखे रखूं था, बाक़ी खे आज़ादु कयो त अखियूं बंदि करे ॿाहिरि छॾे था अचनि। ठीकु आहे, ओके। प्रोग्राम हे पियो कटे छॾिजो, इहो पुलिस खे ख़बर न पए। जीअं कंहिं फ़ोन कई त असांजा माण्हू अॻुवा थी विया आहिनि या छा, या खणी आया आहिनि? खणी आया आहिनि माण्हू, 7 खनि माण्हू आहिनि। 7 माण्हू होलसेल में खयां अथव छा? असांजो रिकॉर्ड रहियो आहे, पूरी बस खे अॻुवा कयोसीं असां। अच्छा, हा, पूरी बस जो बस अॻुवा कईसीं। हाणे ॿुधाए, त इहो मतिलबु मुआशिरे ते नाकारी असरु नथो पए तव्हांजे हिन कमु करण सां? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अमुन अमान जेको आहे सो हाणे जेको आयो आहे असांखे थोरो ख़तरो थियो आहे। इहो हाणे हुकूमत सख़्तु थी वई, हुकूमत जो वज़ीर आज़म साहिबु ऐलान कयो आहे, हिन में थोरो असांखे ख़तरो आहे। हुन में दहशतगर्दनि लाइ त ज़मीन तंग थी वई आहे, उन्हनि जो त हाणे नास कयो वेंदो। मां चवां थो पुलिस ॼणो असांजी पंहिंजी हूंदी, हाणे पुलिस बि थोरी अखियूं फेरायूं आहिनि। अच्छा, पुलिस बि थोरी अखि में बदनामी थिए थी न पुलिस जी, उन्हनि जे इलाइक़े में या उन्हनि जी हद में अगरि को माण्हू अॻुवा थी थो वञे, भली पोइ ग़रीब माण्हू आहे या को अमीर माण्हू आहे, अॻुवा बि छो थिए, वरी जेकॾहिं थी थो वञे त उहो पैसा ॾेई करे छो वापसि अचे? बल्कि जो फ्री में जेका असां चाचे जो पुटु आहे छा,
अॻुवा हुनखे छाजे करे कयोसीं त असां दावत कईसीं हुनखे मानी करण लाइ अॻुवा कयोसीं मखण खाए माखियूं खाए अची करे तव्हांजी कमीशन हूंदी आहे हुन में पोइ असांजी कमीशन माण्हू हूंदी खे आहे, छॾाइण। बिल्कुलु फ़र्ज़ु कयो डिमांड ईंदी आहे हाणे किरोड़नि जी डिमांड आहे न अॻे हूंदी लखनि जी अॻे लख ई वॾी ॻाल्हि हूंदी हुई हाणे आहे किरोड़नि जी डिमांड 2 किरोड़ अॻिलो परेशान थियो टेंशन में अची वञे 2 किरोड़ 50 लख त ॾींदो 50 लख मिली वञे असांखे पोइ असांजे मेहन जो कारोबार वरी तमामु घणो माना शहरनि में पंहिंजा वाड़ा माल जा वापारी बि आहियो माल जा वापारी शहर में वाड़ा माण्हू जेके वाड़ा पंहिंजा अथनि हर शइ हुते खीर जो कारोबार बि हलंदो रहे उरूज ते अच्छा बाबा वापारी हे त पंहिंजो मेहूं त हे हो ऐं वरी उन ई लाइ असां वरी कराची पंजाब हेॾे होॾे माना हेॾे मोकिलींदा आहियूं तव्हां पंहिंजी ईंदड़ नस्ल खे बि इन कम ते लाहींदा सही ॾिसो न हिकिड़ी तव्हांजो कहिड़ो जान जो जोखो आहे हिन में तव्हांजी दोस्ती पुलिस ताईं तव्हांजो जेको आहे वास्तो मिनिस्टरनि ताईं ऐं धाड़ेल पंहिंजा बच्चा दाबो बि माण्हुनि जे मथां पर साईं हाणे इहो तव्हां अगरि वेठा आहियो धरती टीवी जे प्रोग्राम टिपिकल टॉक में त हिकिड़ो मैसेज ॾेई छॾियो त घटि में घटि जेका असां हिंदू भाउर आहिनि उन्हनि खे त अॻुवा न कनि हिकिड़ी ॻाल्हि लॾींदा था वञनि हितां सिंध मां धरती धणी आहिनि उहे बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हिंदुनि जेको कमायो आहे न हिंदू जेकी तव्हांजी खलदाल आहिनि तव्हांखे ख़बर ई कोन्हे का न त पोइ कमाइनि त ज़ारनि जो कारोबार आहे न कमाइनि हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ओ मुंहिंजा सौट मासात मुंहिंजा अलाह तोखे धाड़ेल कंदो तूं बि ख़ुशि थींदे पर मसइलो हिकिड़ो इहो आहे जो उहे तव्हांजी खलल आहिनि था न जेके इहे त मिठियूं छुरियूं सम्झे न हा हिंदू जो हिकिड़ो मशहूरु पहाको अथई हिंदू चवंदो ईअं आहे त गिराक खे ॾुही खा माना आस्ते आस्ते कुही न खा असां कोंदाऊं हिकिड़ो ई धकु आहे ॾिसो हाणे हू कारोबार कनि था मुख़्तलिफ़ क़िस्म जो तव्हां उन्हनि ते वरी पोइ नज़र रखो था उन पोइ अॻुवा कयो था वरी पोइ उन्हनि सां मालिकनि सां राब्तो करे उनखे वापसि घुरायो था तव्हांखे ख़बर आहे कुझु अहसासु आहे त उनजे घर वारनि सां कहिड़ो हाल हूंदो उन्हनि जो छा हूंदो केॾो रोईंदा पिटींदा हूंदा तव्हांखे हुनखे ख़बर पइजी वई आहे हाणे को हिंदू न हूंदो को घर जो भाती जेको अॻुवा न थियो हूंदो हर घर मां हिकु भाती ज़रूरु अॻुवा थियो आहे अच्छा राजेश गुल खे तव्हां अॻुवा करायो राजेश गुल खे अॻुवा करायो इहो आवतमल जो पुटु आवत मुंहिंजे पुट जो घाणो हुजे जो ॾाढो पैसो कमायो न ग़रीब माण्हू आहे साईं उहा छा ग़रीब त हाणे बाबली बाबली हुनखे चवंदा आहिनि बाबली थियो इहो हुन असांखे अॻुवा थियण खां पोइ जॾहिं असां हुनखे अॻुवा कयोसीं त उन खां पोइ हे थियो बाबली वीचारो रोए पियो जॾहिं वापसि आयो रोईंदो घाणो विकिणी छॾियो हुनजे पीउ आवतमल हिकिड़ी ॻाल्हि बची मां गोश्त न खाईंदो आहियां हा खारायोमांसि गोश्त कचे में ख़बर पइजी चवंदो मां त वेजिटेरियन आहे वेजिटेरियन हा इहो आहे मुंहिंजो ख़बर पवंदी हिते न अथई गोश्त अकाइड़ो पइजी वियुसि अच्छा बहरहाल हाणे इहो सुठो त न आहे नथो लॻे न त तव्हां दीदा दिलेरी सां वेही करे चओ त हा असां इहो कंदा आहियूं हिनखे बि असां अॻुवा करायो हुनखे असां वापसि करायो हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हिकिड़ो माण्हू अॻुवा थी वियो धाड़ेल त सिर ते तिरी खईंदो वठे न सिर ते तिरी न तिरीअ ते सिर तूं सिधो कर तूं पढ़ियल लिखियल आहे मोहतबर शेफ उबता आहिनि त ॻाल्हायो बि उबता कम बि तव्हांजा उबता तूं जो हिते पेना खई वेठो आहे अख़बारूं खई वेठो आहे सिधो कर न लफ़्ज़ खे मां भले हिकु दफ़ा उबतो कयां तूं छाजे लाइ वेठो आहे पघार छाजी थो खणे अच्छा अॻे इहो ॾिठो वियो असां ॾे त सिंध जे जेका मुख़्तलिफ़ शहर आहिनि जीअं शिकारपुर आहे ख़ैरपुर आहे ख़ैरपुर त हाणे साईं काइमली शाह जो पंहिंजो शहर आहे उहो त सॼो सिंध जो वज़ीर आला आहे त पूरी सिंध हुनजो आहे पर हाणे त ठटे साइड ॾे ऐं हेॾे लाड़ साइड ॾे बि इहे अॻुवा जूं वारदातूं शुरू थी वयूं आहिनि हेॾे असां माण्हू छॾिया आहिनि पंहिंजा हेॾे तव्हां नेटवर्क वसी कयो आहे असां वसी कयो आहे होॾे अमन पसंदि माण्हू आहिनि उते पोइ नेटवर्क उते थर ताईं वसी कयो आहे तव्हां थर में त साईं अॻे ॾुकार आहे ॾिसो थर में बि तव्हां माण्हू अॻुवा कयो था उते अॻे ग़रीब माण्हू उन्हनि जा ॿार मरी था वञनि बुख जे वेगे तव्हां उन्हनि खे बि अॻुवा कयो था उते असां इहा हाणे उन्हनि मां छा मिलंदो तव्हांखे असां इहा कोशिशि आहे त उते जेको कोयलो थिए थो कोयले मां जेके हीरा निकिरंदा दाले खे चओ त उहे खणो हीरनि जो कारोबार को मथे अचो उनजे लाइ त असांजा सियासतदान ई काफ़ी आहिनि उनजी थर जे कोयले ते उन्हनि जी नज़र आहे माना तव्हां बि उन पंहिंजो हिसो मिलायो त असांखे बि इहो खपे बिल्कुलु यानी उते बि अमन अमान न हुजे लाड़ साइड या थर में बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध अमन अमान हूंदो त पोइ असां कमाईंदासीं किथां मसइलो आहे थोरो ख़ौफ़ ड्रिज जो हुजे माण्हू कमाईअ जो ज़रियो आहे तव्हांजो इहो ज़रियो आहे इंसाननि खे तव्हां हर माण्हू जो कारोबार आहे पंहिंजो रेड बकरियुनि वांगुरु खयूं था वञो वरी पोइ उन्हनि खे वापसि करायो था यार घुरे त बंदूक बंदूक थो मुंहिंजा साईं नाज़रीन वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ Tumak tumak,